Welcome to the Sindhi Film Festival. साहिब बिजानी, जिनखे मां साहिब बिजानी दादा चवंदी आहियां, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आदिपुर इंडिया में जेको इंस्टीट्यूट आहे उतां जा डायरेक्टर आहिनि। हाणे साहिब बिजानी दादा डायरेक्टर बि आहिनि इंस्टीट्यूट जा, बट हो लेखक बि आहिनि, पोम्स बि लिखंदा आहिनि, कविताऊं बि लिखंदा आहिनि एंड हो चङा सिंधी नाटक डायरेक्ट करे आदिपुर में परफॉर्मेंस बि कराईंदा रहंदा आहिनि, स्टेज प्लेस। हाणे हिन वीडियो में मां उन्हनि खे रिक्वेस्ट कयो कि उन्हनि जेकी कविता लिखी आहे मतां सॾाए सिंधी, उहा प्लीज़ परफॉर्म करे ॿुधाइनि, असांखे पढ़ी ॿुधाइनि। उन्हनि खे त ख़ैर यादि हुयो त पढ़ण जी ज़रूरत न पई, त अचो ॾिसूं असां उन्हनि जी कविता जेकी उन्हनि लिखी आहे ऐं पढ़ी आहे, परफॉर्म करे ॿुधाई आहे, मतां सॾाए सिंधी। मतां सॾाई सिंधी, अॼु जो पीर, अॼु जी माउ, उहे एतिरा त अहसास कमतरीअ में मुब्तला आहिनि, यानी शीण भावना आहे, उहे सोचींदा आहिनि असां सिंधी आहियूं ई कोन्हे, सिंधी छो सॾायूं, सिंधी छो पढ़ूं, फ़ाइदो कहिड़ो आहे, छाजे लाइ? त पुटु विच में बीठो आहे, हिकु पासे खां माउ अथसि, ॿिए पासे खां पीउ अथसि। पीउ थो चए पुट मतां सॾाई सिंधी, पुट मतां सॾाई सिंधी। अड़े अंग्रेजीअ में सर्विस मिलंदे, दफ़्तर में ई का मिस मिलंदे, मतां ॿुधाई सिंधी आहियां, मतां ॿुधाई सिंधी आहियां, या अंग्रेज़ या हिंदी, पुट मतां सॾाई सिंधी। अञा पुट पीउ ॾांहुं थो निहारे त हिकदमि माउ थी चिके, अगरि लिखी तूं कंहिंखे लेटर त अंग्रेज़ी में रहंदो बेटर, अगरि लिखी तूं कंहिंखे लेटर अंग्रेज़ में रहंदो बेटर, या त वरी लिख हिंदीअ में, ॾे लीक ऐं बिंदी, पुट मतां सॾाई सिंधी। पुटु पीउ ॾांहुं निहारे, माउ ॾांहुं निहारे, ॻाल्हि दिमाग़ में वेस नथी, छाकाणि त उहो हुनजो जेको पुटु आहे सो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजीअ में ईंदड़ आहे, हुनजे मन में सिंधियत जो जज़्बो जाॻियल आहे कि पप्पा मम्मा ई छा था चओ, वॉट इज़ दिस, अंग्रेज़ी में चए थो भई अंग्रेज़ी थो ॻाल्हायां, वॉट इज़ दिस। पीउ असांजा दादा त सिंधोलॉजी में जेके आहिनि सभु चवंदा आहिनि, माउ तरफ़ को फ़र्ज़ न पाली, मां तरफ़ को फ़र्ज़ न पाली, घर मां वेठो खेसि हकाली, मां तरफ़ को फ़र्ज़ न पाली, घर मां वेठो खेसि हकाली, पोइ ढावनि ऐं बेशर्मनि जा मां करी शर्मिंदी, छो न सॾाई सिंधी। मूंखे ईअं चवंदा आहिनि। पीउ थो चए पुट उनखे चवंदी, मां चवंदी हा पुट, वरी उन्हनि खे चवंदी तूं छा थो चाहीं। पुट थो चए आए फ़ख़ुर मां सिंधी आहियां, आए फ़ख़ुर मां सिंधी आहियां, आए फ़ख़ुर मां सिंधी आहियां, सचो सपूत सिंधीअ जो आहियां, आए फ़ख़ुर मां सिंधी आहियां, सचो सपूत सिंधीअ जो आहियां। मां छो भुलिजां, मां छो भुलिजां की न छॾींदुसि, अड़े मां छो भुलिजां पप्पा मम्मी, मां छो भुलिजां की न छॾींदुसि पंहिंजी मिठड़ी सिंधी, पप्पा मम्मा छो न सॾायां सिंधी, छो न सॾायां सिंधी, छो न सॾायां सिंधी। आई होप तव्हांखे इहा कविता वणी। अगरि तव्हां काई कविता लिखी आहे जेकी असां सां शेयर था करणु चाहियो त प्लीज़ सिंधी फिल्म फेस्टिवल इन लंडन फेसबुक पेज अथव, हिते असांजे यूट्यूब ते कमेंट सेक्शन अथव, प्लीज़ असां सां ॻाल्हायो, फीडबैक ॾियो, कविता शेयर कयो, हिन चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। अगरि इहा कविता वणेव त लाइक कयो वीडियो खे, उहो आंगूठो दॿायो एंड सब्सक्राइब करण खां पोइ प्लीज़ घंटी बि वॼाइजो, जीअं असां कोई बि नओं वीडियो विझूं त तव्हांखे नोटिफिकेशन अचे। एंड जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं, बाय बाय।